नाज़िर मुलाक़ातियार जे ॻोठ आरिफ हैदर जे रहवासियुनि आपाशी अमले जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था वकार अहमद सठियो जी ही रिपोर्ट। भरिसां ॻोठ आड़ब हैसर में असीं मौजूद आहियूं जिते आपाशी अमले जे तरफ़ां गैर क़ानूनी अदावतूं डाहें पट कयूं पियूं वञनि। उन हवाले सां असां हिननि खां वीचार वठंदासीं त हिननि जो वधीक छा चवणु आहे। हितां ठेकेदार मिशन बीठी हुई 5 लख रुपया ॾेई अॻियां काए विया आहिनि। उते माप घटि आहे, असां ज़ुल्म करे किथे 100 फुट किथे 60 फुट किथे 150 फुट 25 फुट जी माप ॾेई साईं असां ज़ुल्म कयो वियो। अॻियां इंसाफ़ कुझु बि कोन थो थिए। असांजा बि घर न ॾिठा, असांजो ग़रीबनि जो इहो अर्ज़ु आहे। असां न को न कपिड़ा न छा न कुझु ईअं पिया हलूं। असां लाइ इंसाफ़ कयो वञे, असां लाइ इंसाफ़ कयो वञे। असांजा ज़ुल्म आहे साईं मुंहिंजा इहो नाइंसाफ़ी असां सां आहे। परी पासां 25 फुट आहे, ओरी पासां 60 फुट आहे। असां जज साहिब सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे असीं अर्ज़ु था करियूं असां सां इंसाफ़ कयूं। ॿी ॻाल्हि नंबर इहा ॻाल्हि इहा आहे त असांखे चवंदासीं बाबा इहो दंग थींदो। अॻियां जेको हलनि पिया उहे माना 25 ते पिया हलनि, असांखे 40 फुटनि ताणी असांजो घटि में घटि 2-2.5 लख रुपयो हिकु हिकिड़े जो नुक़सानु कयो अथनि। पोइ असांजा घर किराया छाजे करे छो किराया अथनि? असां ज़ुल्म कयो अथनि, असां इंसाफ़ थियो वञे। छाजे करे असां ज़ुल्म कयो? असीं छा किराया करियो हाणे? असीं 25 फुट मां पहिरीं असांजी 50 फुट छा लाइ कई अथनि? 25 फुट ते पहिरीं 50 फुट जो कई अथनि। त भाउ ॿई पासा जेको आहे 25 फुट हटायो वेंदो ऐं जॾहिं सरज़मीन ते पहुता आहिनि त असां उहे शयूं जेके 25 फुट ताईं हुयूं हटाए चुका हुआसीं। उन खां बाद में हिननि 40-50 फुट ताईं नाइंसाफ़ी करे असांजो नुक़सानु कयो आहे, जंहिंमें सामान पियल हो ऐं न ई असांखे मोहलत ॾिनी वई हुई ऐं बिना मोहलत ते असां सां हेॾो वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। जी नाज़रीन, अवां हिननि जा वीचार ॿुधा। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आला ऑफिसरनि खां मदद जी अपील कई आहे त असांखे घर ठाहे ॾिना वञनि जीअं असीं पंहिंजे बचनि जो गुज़ार करे सघूं। कैमरामैन इरशाद अली सां गॾु वकार अहमद सठियो, मेहरान टीवी न्यूज़।